भली इहा तो मेहरबानी कयो जो मस्जिद में अचो तो मोबाइल तो बंद कयो न। हिकिड़ो तो पंहिंजे मोबाइल जूं जेके घंटियूं अथव न, उन्हनि घंटियुनि में ॻाइण वॼाइण सुरूद वारी का बि घंटी न रखो। अमल कंदव? अमल कंदव? ॻाइण वॼाइण ये गाना ख़त्म कयो। ॿियो वरी रखनि था उन में नातूं, क़ुरान जूं आयतूं, बांगूं, कोमहलियूं बांगूं। हमरा काकूस में वेठो आहे, मोबाइल खीसे में, उते जो घंटी आई तो वो सही क़ुरान जी आयत काकूस में पे पढ़जे। यो हया वारा ईअं कंदा आहिनि छा? हया ईअं सेखारे थो? वरी से उहो ॻाइण वॼाइण जी घंटी लॻल आहे, मस्जिद में बीठो आहे ऐं शुरू थी वियो शमन मीराली जो राग। अल्लाह जे घर में निमाज़ पढ़ंदे हाणे से बंदि बि कीअं करे निमाज़ में बीठो आहे। हाणे इहा पई भली घंटी वॼे, ओड़ो परियों बि निभागो अहिड़ो को लॻो आहे, नथो खणे वीचारो, मजबूर आहे या निमाज़ में आहे या को मशगूल आहे। भला हींअर न खई त 5 मिंट तरसी खणी सबुर करे पोइ ॻाल्हायां। न, हिकिड़ी छुटी त वरी ॿी खां टी खां चौथी। इहा बि बेहयाई आहे। हिकिड़ो भेरो घंटी न खयई त माना वीचारो मजबूर आहे, छॾे ॾियोसि 5 मिंट 10 मिंट 15 मिंट मथां निमाज़ पढ़ंदो हुजे। अचे जो शुरू कंदा, मूंखे बि ईअं तंग कंदा आहिनि। हिकिड़ो त आहे ख़ुदा जो बानो, अलाह हुनखे ख़ुशि करे, ॾाढो दिलि दुआऊं ॾींदी अथसि। जेॾी महिल मां वेहंदुसि तकरीर ते ओॾी महिल मिस कॉल हणंदो, जेॾी महिल को लिखंदुसि वेही ओॾी महिल मिस कॉल, वरी मां ॻाल्हायां सभु बंदि करे छॾी। हाणे मां हुनखे लथो आहियां मज़ाक जे लाइ, आहे बि सराईंदो मां मुरीद आहियां तुंहिंजो, मुंहिंजो तूं मुरीद न थी हा त सुठो हुयो। केॾी महिल माण्हू लिखे थो वेठो, केॾी महिल निमाज़ में आहे, केॾी महिल पंहिंजे विर्द वज़ीफ़े में आहे, केॾी महिल कहिड़े हाल में आहे, ओॾी महिल से हण हणा। मां तव्हांखे अर्ज़ थो कयां, जॾहिं को मसइलो पुछणो आहे, का दुआ घुराइणी आहे, बेशक ॻाल्हायो, मां तव्हांजो ख़ादिम आहियां। हरू भरू फोनूं करे मूंखे तंग न कंदा के। हिकिड़ो वरी पियो चएसि मिस कॉल त क़ुरान में लिखियल आहे न। मिस कॉल क़ुरान में लिखियल, मुंहिंजो किथे आहे क़ुरान में मिस कॉल? चयो कोन्हे मिस कॉल ज़र्रतिन ख़ैरिय्यह। अहिड़ा ख़ुदा जा बाना मुंहिंजा दोस्तो, त इहे मिस कॉलूं न ॾियो। कंहिंखे अज़ियत पहुचाइण, कंहिंखे ईज़ा पहुचाइणो आहे, कंहिंजे खिलवत में खलल विझणो आहे, मुंहिंजा दोस्तो, जॾहिं का ज़रूरी ॻाल्हि करणी आहे बेशक माण्हू करे। इहा फोन हिन दौर में अल्लाह जी नेमत आहे, रब जी नेमत आहे। उन नेमत खे ज़हमत न बणायो, नेमत खे पंहिंजे लाइ अज़ाब जो ज़रियो न बणायो। ऐं ॿियो, जेकॾहिं तव्हां निमाज़ में बीठा आहियो, तव्हांखे हक़ त ईअं आहे त मस्जिद में अचण खां अॻु में तव्हां पंहिंजी मोबाइल बंदि करे छॾियो, मस्जिद में बंदि हुजे। भला जेकॾहिं विसरी वई, इंसान वेसर जो पुतलो आहे, जे वेसर थी वई ऐं निमाज़ में शुरू थी वियो, जे वॼण लॻी आहे, त हाणे तव्हांखे ख़बर आहे न त कहिड़े बटण सां रिंग बंदि थींदी आहे। खीसे में हथ विझी उन बटण खे हणोसि, इन सां तव्हांजी निमाज़ कोन भॼंदी। या मां तव्हांखे इजाज़त थो ॾियां, निमाज़ पढ़ंदे में जेकॾहिं घंटी वॼी पई आहे त पोइ खीसे में हथड़ो हणी ऐं उन बटण खे बंदि कयोसि। वरी जे परियों नथो मुड़े बेहया, वरी हणे त वरी बंदि कयोसि। ॻाल्हि सम्झो? इन सां जो हीअ जो वॼंदी न पई, तव्हांजी निमाज़ बि खलल पवंदो, ऐं जेके बीठा आहिनि जेसीं ताईं आवाज़ वेंदो, उन्हनि ॿियनि निमाज़ुनि जी निमाज़ बि ख़राब थींदी। ॻाल्हि सम्झो? अमल कंदो?